अणिवां अपडेट कया पिया दादू मां ब्यूरो चीफ एमडी मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ त खैरपुर नाथन शाह जे ॻोठ रज़ा मोहम्मद डेरो जो रवासी अब्दुल गनी डेरो सिंध प्रेस क्लब मेड़ पहुची दाईंदे चयो त मुंहिंजी ज़रे ज़मीन ते जाखरो में आहे जंहिं ते बासर वॾेरो मोहम्मद रमज़ान खोसो मुख्तियार खोसो अब्दुल वहीद खोसो पारां कब्ज़ो कयो आहे। तफ़सील मूजिबि खैरपुर नाथन शाह जे ॻोठ रज़ा मोहम्मद डेरे जे रवासी अब्दुल गनी डेरो सिंध प्रेस क्लब मेड़ पहुची दायूं आहे त मुंहिंजी ज़रे ज़मीन दे जाखरो में एराज़ी 3 एकड़ 26 गुंठा है जै ज़मीन में मच्छी जो फार्म आयो न मच्छी जे फार्म ते बासर मोहम्मद रमज़ान खोसो पीपी जे यूसी थुलो जो चेयरमैन मुख्तियार खोसो अब्दुल वहीद खोसो पारां कब्ज़ो कयो आहे जंहिंखे पार्टी जी सपोर्ट आहे। 2021 में ज़मीन मां वण कटे कब्ज़ो कयो जंहिं ते मूं कोर्ट में 22 एबी दाख़िल कई हुई जंहिं ते मूं ॾे मेड़ मिंट काफ़िलो वठी आया त असां ते FIR दाख़िल न करायो असां कब्ज़ो ख़त्म कयूं था जंहिं ते मूं मेड़ मिंट काफ़िले खे मान ॾींदे FIR दाख़िल न कराई हिन कब्ज़ो ख़त्म कराइण जी ख़ातिरी करे असांजे मथां जेका कोर्ट में 22 एबी दाख़िल कई अथव उन तां हथु खयूं जंहिं तां मूं हथु खयूं बैदि में उन ॾींहं खां पोइ बि हिननि कब्ज़ो ख़त्म न कयो आहे ऐं ज़मीन जो मूं वटि रजिस्टर दस्तावेज़ मौजूदु आहे जेके मुंहिंजे नाले ते आहिनि। अॼु वरी मां पंहिंजे ज़मीन ते वियुसि त उते मूंसां गार गंद कयईं चयो त अगरि ॿीहर ईंदी त तोखे मारींदासीं। मां आला इख़्तियारनि खां मुतालबो कयां थो त हिन बासर जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे कब्ज़ो ख़त्म कराए मूंसां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में अगर कब्ज़ो ख़त्म न थियो त एहतिजाज जो दायरो वधाए वेंदो।